नाज़िम खैरपुर भरसा हज़रत पीर मीहर शाह जिलानी जो 167 सालियानो उर्स मुबारक जारी है। तफ़सील ॾिसूं था वकार मंगी जी ही रिपोर्ट। खैरपुर भरसा हजरत पीर मेहर शाह जिलानी जे 167वें सालाने उर्स मुबारक जी तकरीबन जो आगाज़ दरगाह जे गादी नशीन पीपल्स पार्टी जे अॻूणे MP सैयद मोहम्मद बच्चल शाह जिलानी, पीर सैयद रोशन अली शाह जिलानी, पीपल्स पार्टी तहलके किंगरीअ जे सदर पीर सैयद हुसैन शाह जिलानी, पीर सैयद इरफान शाह जिलानी दरगाह जे ज़ाहिरीन अकीदमंदन ऐं मुरीदन सां गॾिजी मज़ार ते चादर चाढ़े उर्स मुबारक जो इफ्तिताह कयो। उर्स मुबारक जे मौके ते इंडिया, बांग्लादेश, श्रीलंका ऐं पाकिस्तान जे अकीदतमंदन शिरकत कई। उर्स मुबारक जे मौके ते जे लाइ झूला लगाया विया ऐं खाधे पीते जा स्टॉल पिणु लगाया विया, जॾहिं त कोॾी कोॾीअ जा मुक़ाबला पिणु कराया विया, जंहिंमें सिंध ऐं पंजाब जे मशहूर पहलवाननि हिसो वरितो। उन मौके ते सैयद बच्चल शाह जिलानी, सैयद रोशन अली शाह जिलानी, सैयद हुसैन शाह जिलानी पंहिंजे खिताब में चयो त सिंध में सूफ़ियुनि ऐं बुज़ुर्गनि जूं दरगाहूं अमन, प्यार, मोहबत ऐं भाईचारे जो पैगाम ॾियनि थियूं। सूफ़ियुनि ऐं बुज़ुर्गनि जो पैगाम आहे त इंसान ज़ात जी बिना के फ़र्क़ जी ख़िदमत कई वञे। मेला सिंध जी सकाफ़त आहिनि जिते माण्हुनि खे तफ़रीह जो मौक़ो मिले थो। उर्स मुबारक जूं तक़रीबूं 3 ॾींहं जारी रहंदियूं। उन मौके ते सूफ़ियानी महफ़िल पिणु मुनक़िद कई वेंदी। वकार हुसैन मंगी, मेहरान TV न्यूज़, खैरपुर मीर।